प्रभु असां कर प्यार मुंहिंजा प्यारा प्यारा प्रभु असां कर प्यार रे ओ प्रीतम प्रभु असां कर प्यार रे ओ प्रीतम प्यारा प्रभु असां कर प्यार रे ओ प्रीतम प्यारा 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 प्रभु असां कर प्यार रे ओ प्रीतम प्यारा प्रभु असां कर प्यार रे ओ प्रीतम प्यारा जग सारो ही झूठो ॼाणी प्रीत न तैसां लाइज जग सारो ही झूठो जानी प्रीत न तैसां लाइज परम स्नेही प्रभु प्यारो प्रेम तही में पाइज परम स्नेही प्रभु प्यारो प्रेम तही में पाइज जग सारो ही झूठी जा झूठो जानी प्रीत न तैसां लाइज जग सारो ही झूठो जानी प्रीत न तैसां लाइज परम स्नेही प्रभु प्यारो प्रेम तही में पाइज परम स्नेही प्रभु प्यारो प्रेम तही में पाइज हरदम हर गुण गाइज हरदम हर गुण गाइज रंग सराम रिझाइज रंग राम जाइज निर्मल नीह निभाइज ओ निर्मल नीह निभाइज निर्मल नीहन गाइज निर्मल नीहन गाइज कृपा कंदे कर तार रे ओ प्रीतम प्यारा कृपा कंदे कर तार रे ओ प्रीतम प्यारा 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 प्रभु असां कर प्यार रे ओ प्रीतम प्यारा प्रभु असां कर प्यार रे ओ प्रीतम प्यारा प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी नाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं गुणी जन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी सदा सुहारी भागन वारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम जीवन में हिकिड़ी ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे जो पंहिंजो मन खे माण्हू सम्झाए सघे ईअं पुछनि भई ॾुखे में ॾुखियो कमु कहिड़ो आहे कि पंहिंजे मन खे सम्झाए मुंहिंजो मन भॻवान जे भॼन में लॻे इहो मां बि न चाहींदो आहियां उन जी जॻह ते तव्हांखे सम्झायां हिन खे सम्झायां हुन खे सम्झायां दुनिया खे सम्झायां सुर वेंदो हली आहे पर अॼु ताईं हिकु बि माण्हू सम्झो कोन्हे भले मां अभिमान में हुजां त मूं 100 खे सम्झायो 1000 खे सम्झायो न सम्झी सघंदो आहे माण्हू मां ई नथो सम्झां त ॿियो केरु कीअं सम्झे ॾाढी ॾुखी ॻाल्हि थी पवंदी आहे पुराणे ज़माने में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी
हिकिड़ो राजा हो, उनखे शौक़ु हो दिलि वस मां जेकर गीता ॿुधां, गीता सम्झां, गीता जो मन कुझु मूंखे ज्ञान थिए, थोरी ॼाण पए, मन में भावना, पर ॿुधे घणेई, हिन खां हुन खां, नंढे खां वॾे खां, केर बि गीता सम्झाए ध्यानु ॾेई ॿुधे, सम्झ में न पई अचेगा। राजा चयो ईअं हाणे कमु न हलंदो, जेको मूंखे गीता सम्झाईंदो उनखे मां पंहिंजो अधु राज ॾींदुमि, पंहिंजे धीअ बि ॾींदोमांसि, मूंखे आई हिकु धीअ, पुटु कोन्हे, हिकु ई धीअ आहे, उहा धीअ बि उनखे ॾींदुमि, सॼो राज बि उनखे ॾींदुमि, ऐं जेको अधु हिसो पूरो ॾेई करे ऐं तंहिंखां पोइ बि जेको हूंदो सभु उनखे ॾींदुमि। मां अधु राज में कमु हलाईंदुमि जेसि ताईं आहियां, न त पोइ वरी ॿियो केरु मुंहिंजो आयो ई कान्हे, उहो ई आहे हिकिड़ो। पर कोई मूंखे सम्झाए सही। घणेई पंडित आया, विद्वान आया, ॼाणू आया, ज्ञानवान आया, महात्माऊं आया, सम्झाइण लाइ खोड़ सम्झाइनि, चई साईं असां तव्हांखे सम्झाईंदासीं। हिकु हिकु अखर गीता जो खोले हुनखे सम्झाइनि। हिकिड़े पंडित चयो 2 साल तोखे सम्झायां थो, हिकु सलोक रोज़, 700 सलोक आहिनि, 700 ॾींहं, हिकु सलोक रोज़ सम्झाए, जेतिरो बि तूं उन मां पुछंदे, कलाक हिकु सलोक ते ॿुध, ॿी का ॻाल्हि ई न खणंदुमि, उहो तोखे सम्झाईंदुमि। गीता खे रोज़ ॿुधाईंदो हलियो, ॿुधाईंदो हलियो, ॿुधाईंदो हलियो। पछाड़ीअ पूरी जीअं राजा सम्झ में आई, चई न मूंखे गीता सम्झ में न आई। चई तोखे छा सम्झ में कोन आयो आहे? मूं तोखे हिकु हिकु अखर त खोले सम्झायो आहे। अहिड़ो कोई ॻाल्हि अखर मूं न छॾियो आहे जेको भई मूं न सम्झायो हुजे या उनजी माना क्लियर न कई हुजे, हर का ॻाल्हि क्लियर कई आहे। तूं ॿुधाए तोखे क्या छा सम्झ में कोन्हे? चई अखर त सभु मां बि ॼाणा थो, संस्कृत मां बि पढ़ियल आहियां, पर अञा ताईं गीता जी ॻाल्हि उहा मूंखे स्थिति थिए सम्झ में अचे, इहा ॻाल्हि न आई आहे। चई तोखे लालच आहे। पर संत चयसि, लोभ अथई भई मां गीता जा वचन ॿुधंदो हलां, कोई पंडित हुजे, संत हुजे, मूंखे ॿुधाईंदो हले, न ॿुधण में आनंद ईंदो आहे, उहा ॿुधां पियो, तोखे मन में इहा भावना आहे, बाक़ी तोखे ॾियणो वठणो कुझु बि कान्हे। चई न साईं, मूंखे जे सम्झ में ईंदी न आउं ॾेई छॾंदुमि। ख़ैर पोइ हलंदे हलंदे पाण में खिटको वधी वियो। पंडित चयो त हाणे कंहिंखां फ़ैसिलो करायूं था। हिकिड़ो महात्मा को आयो, हुनखे चई साईं हाणे हिन राजा खे शौक़ु आहे त भई मां ई गीता ॿुधां, गीता जो सलोक 9 कोई अर्थ करे मूंखे ॿुधाए, हिकु सलोक जा 5 अर्थ करे ॿुधाए, 10 अर्थ करे ॿुधाए। इहो हिनखे शौक़ु आहे, बाक़ी हिनखे गीता कोई सम्झी भई न सम्झो आहे, न हाणे कूड़ ॻाल्हाईंदो, मूंखे सम्झ में न आई आहे। महात्मा चयो इहा ॻाल्हि त न आहे, सम्झो बराबरि कोन्हे, पर सची ॻाल्हि ॿुधाई पंडित, तोखे तूं बि अञा सम्झियो न आई, तूं बि कोन सम्झई। चई हितां जितां खपेव, जीअं खपेव तीअं पुछो, मां ॿुधाईंदुमि। चई अर्थ ॿुधाईंदे न, अखरनि जो अर्थ ॿुधाईंदे, पर गीता जे तूं न सम्झी त पोइ इहो तूं राज वठण जी लालची छॾींदे। गीता त्याग सेखारींदी आहे, हीअ संसार जा पदार्थ हिन पासे वृत्ति छो थी लॻे त तूं अर्थ सम्झे छा। आऊं त चवां थो भई हीउ भॻवानु आहे ऐं हीउ संसार आहे, परमात्मा सचा ऐं संसार कूड़ा। वरी बि जेकर तव्हांखे खपे त छा घुरंदा, संसार घुरंदा की भॻवानु घुरंदा? त तव्हां कीअं सम्झो भई भॻवानु सचा? मूं चयो भले, मां त हीअ भई मां चयो त भई हीअ नोटनि जी गड्डी असली आहे, हीअ नोटनि जी गड्डी नकली आहे, न नकली नोट। तव्हां कहिड़ी खणंदा? हीअ असली आहे, हीअ नकली आहे, कहिड़ी खणंदा? असली वारी खणंदा। ऐं भॻवान खे चवां थो भई भॻवानु असलु आहे ऐं संसार नकुल आहे, पोइ संसार छो था खणो? सम्झ आई की न आई? माना इहा ॻाल्हि त सम्झ में आई, पर जेका ॻाल्हि चओ था भई भॻवानु सचा, इहो सम्झ में न आयो।
तव्हांखे बि न आयो, मूंखे बि न आयो। मां बि परमात्मा जे पासे हलण वारो कान आहियां। प्रभुअ सां कर प्यार आहे, मुंहिंजो कोई भॻवान सां प्यार थिए ईअं न आहे। मुंहिंजो पुत्रनि सां परिवार आहे, मित्रनि सां परिवार आहे, प्यार आहे, धन सां प्यार आहे, मकान सां प्यार आहे, दौलत सां प्यार आहे, शान सां प्यार आहे, मान सां प्यार आहे। राम जे नाले सां प्यार केतिरो आहे, इहो त पोइ केॾी महिल बि चई सघूं था न। राम चवण में कोई ॾोह आहे या? राति जो चवंदासीं, ॾींहं जो कमकार कयूं था, राति जो भॻवान जो भॼन कयूं। राति जो भई ठीकु आहे, तूं ॾींहं जो कमकार कर, राति जो भॼन कर, चई निंड थी अचे न। त भॻवान जो भॼन कयल ॾींहं जो राति जो निंड कर ऐं सुबुह जो भॻवान जो भॼन वेही कर। चई साईं सुबुह जो निंड ईंदी आहे न, वरी उहो दुकाननि जो टाइम थी वेंदो आहे। हाणे तोखे भॻवानु छा लाइ संसार में मोकिलियो आहे? इन दुकान हलाइण लाइ, ॿारनि बचनि खे पालण लाइ, पैसे कमाइण लाइ, मान शान कमाइण लाइ। मरी वेंदे वरी सभु छुटो हिते। भॻवान जे भॼन लाइ भॻवान त तोखे न मोकिलियो आहे कि मोकिलियो आहे? चई साईं मोकिलियो बराबरि भॻवान जे भॼन लाइ अथई, पर उहो भॻवान जो भॼन न आहे करिणो। मोकिलियो संसार लाइ कोन अथई, पर संसार में आहे हलणो। सम्झ में जेतिरो आयो अथई भई मां तव्हां केॾी महिल सम्झ में छा न ईंदो, मूंखे बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी भई छा था चवनि। जॾहिं चवां थो भई सम्झण जी ॻाल्हि आहे त हीअ सम्झो, हीअ सम्झण खां पोइ करण जी ॻाल्हि आहे ई कान। करण जी ॻाल्हि आहे ई कान। जेको करे सो करणु थींदो आहे, जेको ओटे सो अर्जन थींदो आहे। ओटे माना हुन ते अमल करे, स्थिति रखे। करण लाइ त कुझु बि दान त अर्जन बि करणु बि करे वेंदो, पर स्थिति केतिरी हुजे। जेतिरी माण्हूअ जी स्थिति आहे इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। जेकर भई मां चवां हीअ खॾ आहे, वरी बि हुन में किरां, त माना मूं सम्झो या न सम्झो। मां सम्झां भई हीअ खॾ आहे, हिन में तूं किरंदे, हिन पासे न वञ। चई साईं हा बराबरि इहा खॾ आहे, किरबो त हिन में अंदरि तकलीफ़ पवंदी माण्हूअ खे। वरी कीअं निकिरी सघिबो? खॾ में किरबो, हॾ गुॾ बि भॼी पवंदा। पर वरी बि माण्हू किरे त उहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झो की न सम्झो। इहा सही सिधी ॻाल्हि आहे। राजा बराबरि गीता न सम्झा, महात्मा सम्झाइण लॻो। पंडित खे चई तूं बि न सम्झो। जेकर तूं सम्झी हा त पोइ लालच न करिया। ऐं जे राजा बि सचपच सम्झिया त अधु छो थो ॾिए, सॼो ॾेई वञे हा न। राजू कंदो छा? जॾहिं उनखे परमात्मा मिलियो, अर्जन ॻाल्हि सम्झो हो ऐं दुर्योधन न सम्झो हो। वीचार जी ॻाल्हि आहे। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। अर्जन ॻाल्हि सम्झो हो ऐं दुर्योधन न सम्झो हो। जॾहिं न सम्झो त हुन छा वरितो ऐं अर्जन सम्झो त अर्जन छा वरितो? भॻवानु चयसि मूं पहिरीं ॾिठो आहे अर्जन खे, चॉइस अर्जन कंदो। अर्जन नंढो आहे पर ॻाल्हियूं आहिनि ॿ। हिकिड़े पासे मां आहियां ऐं हिकु पासे अक्षोणी सेना आहे। हिकु पासे मां आहियां, हिकु पासे सॼो संसार आहे। छा खबई? अर्जन त चयो भई सम्झियल हो न, हुनखे ख़बर। चई साईं आऊं आयो आहियां तव्हां खां वठण, तव्हांजी सेना वठण कान आयो आहियां, तव्हांखे मुंहिंजे पासे हलणो आहे। चई पर पोइ सेना न हलंदई। चई सेना छा कबी? मां आहियां न, विढ़ंदुमि न मां पाणे। ऐं तव्हांखे वठणु आयो आहियां, सेना खे वठणु कोन आयो आहियां। दुर्योधन चयो ठीकु आहे, पोइ कृष्ण खे वठी हली आहे, पूॼा करणी आहे या आरती थोरी करणी आहे मूंखे? मूंखे हुनजी आरती न करणी आहे। मूंखे हली करे लड़ाई करे कृष्ण भॻवानु हथियार खणंदो ई कोन, त मूंखे दौड़ त कान्हे हिनजी। मूंखे सेना जी घुरिज आहे। सेना ॾेई छॾियो कि सेना खणी वञ। कृष्ण भॻवान खे तव्हां असां बि वठी ईंदा आहियूं। छाजे लाइ वठी ईंदा आहियूं ख़बर न आहे। हिकिड़ो जाट हो धनो, छा नालोसि? कृष्ण भॻवानु अॻे पोइ खिटपिट सां ऐं प्रेम सां हुनखे मिड़ेई दर्शन ॾिनई। चकीअ मां या कीअं बि करे हुनखे दर्शन कीअं वरी ॾेई छॾियईं। त हुन चयसि भई कृष्ण भॻवानु चयसि त ठीकु आहे, हाणे घुर जेकी घुरणो अथई। चई उहो छा थींदो आहे? वरम ब्रोही। चई न मूंखे संस्कृत न ईंदी आहे। चई न तुंहिंजो को कमु हुजे त मूंखे चओ मां कयां। चई हा इहा ॻाल्हि मूंखे गायूं चारणियूं आहिनि, जाट आहियां, गायूं चारींदो आहियां। इहे तूं चारे चवां वेठो आहियां, ॿियो वरी छा? मूंखे वर बर जी ख़बर कान्हे त छा थींदो आहे। त असांखे बि भॻवानु कम वास्ते खपे, भॻवान वास्ते भॻवानु न खपे।
भाई मां भगवान खे वठी अची करे भगवान खे दर्शन कयां, भगवान जी पूॼा कयां, भगवान जी अर्चना कयां, भगवान जो ध्यानु कयां, भगवान जे मन खे लॻायां, भगवान जो नाम जपियां, भगवान छा लाइ खपे? कहिड़ी बि शइ जी असांखे ॻाल्हि ख़बर न आहे। हिकिड़ो प्रेमी प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। वेचारो खाईंदो बि घटि हो, ख़र्च पाणी न कंदो, सुको फुल्को मिर्चनि सां लूण सां खाई करे जेको कमाईंदो हो पोइ महीने में 15 ॾींहं में हफ़्ते में सोन जी गेनी गॾु करे वरी हिकिड़ी देॻ ठाहे रखी हुन में विझी छॾे, रोज़ ईअं कंदो। जेतिरो पैसो बचे पोइ हुनजो हितां हुतां भई हफ़्ते में थिए, 10 ॾींहं थिए, 15 ॾींहं थिए, 5 ॾींहं थिए, 7 ॾींहं थिए, 2 ॾींहं में थिए, सोन जी गेनी गॾु करे ऐं हुन में विझंदो वञे। हाणे हिकिड़े ॾींहुं कंहिं खिटपिट थी, का घटि वधि ॻाल्हि थी पई, केरु हुनजी गेनियुनि जी देॻ खणी हुन में पथर भरे वियो, रड़ियूं करणु लॻो, तव्हां लुटिजी वियुसि, मरी वियुसि, फुरिजी वियुसि, भिखारी थी वियुसि, रोड ते अची वियुसि, मूंखे हेतिरो सोन हो। रड़ियूं वाका कई त आड़े पाड़े वारा गॾिजी हिकिड़ो काको ॿुढड़ो बुज़ुर्ग हो। उन बुज़ुर्ग चएसि त तोखे असांखे लॻे त कोन थो त भई तोखे सचपच में काई देॻ तेरी सोन जी भरियल हूंदी। सुञो त लॻो भई कपिड़ा कहिड़ा पातल अथई, तोखे कपिड़ा अहिड़ा सुठा पातल कोन जेके सोन जी देॻ भरियल हुजे मोहरुनि जी, त कपिड़ा त घटि में घटि भई सेठ जहिड़ा पाए न, तुंहिंजा कहिड़ा भंगियुनि जहिड़ा त कपिड़ा अथई। खाईंदो बि छा इहो ई वठी, कॾहिं घर में अथई त कुझु कोन, सुञो लॻो पियो। चई ईअं ई त पैसा गॾु कया आहिनि, न खाधो अथमि न पातो अथमि न कुझु आहे। चई पोइ इहा तूं देॻ उहा करी केॾां, छा करी हा? चई न बसि रोज़ु हिनखे ॾिसंदो आहियां। चई ॾिसी आहे न, ॿियो त कुझु न करी आहे न, कोई दान कोई पुञ कोई हुन मां सुकृत कुझु करिणो त न हुई। चई न मां त पाण ई न खाईंदा ॿिए खे ॾियां वरी किथां। चई तोखे ख़ाली ॾिसणो ई हो न, ऐं ॾिसी करे आरती करणी हुई, पोइ जहिड़ी हुन सोन जे गेनियुनि जी आरती कंदे तॾहिं पथरनि जी करे छॾ। तोखे इन मां कमु त वठिणो ई कान्हे। ज्ञान कहिड़ो आहे भई तोखे जेकर आहे त इन मां कमु वठि, या जेकर अथई त इहो बैंक में पियो हुजे तूं ईअं मरी वञजां। जेकर तोखे आहे त पुटनि पाउटनि खे ॾेई करे हुन ख़र्च पखो न कर, गॾु करे वञ, लख करोड़ गॾु करे वञ। जे माण्हू त मरी वियो त भई 5 करोड़ रुपया पुठियां छॾे वियो वीचारो। भई फलाणो माण्हू मरी वियो त 10 करोड़ छॾे वियो, 20 करोड़ छॾे वियो, 50 करोड़ छॾे वियो। अॼुकल्ह करोड़नि जो ज़मानो आहे, एतिरा छॾे वियो। खाधई छा, पीतई छा, कमु कहिड़े हंधई? चई ईअं थोरी, गॾु करे रखी वियो हली, गॾु करे वञे त सुठी ॻाल्हि आहे, न करे वञे त सुठी ॻाल्हि जेकी तव्हां सम्झो। हिकिड़ो वरी ॿियो हिन में सुवालु आहे, भई तव्हां पैसा गॾु करे वञो, उहो तव्हांजे पुट खे मिलंदा, क़ाइदो या गवर्नमेंट जो, ॿिए कंहिंखे मिलणा न आहिनि। या वरी जंहिंजे नाले लिखी वञो, जंहिंजे नाले बि तव्हां लिखी वञो उहो कमु आणे सघंदो? ईअं पुछांव थो। जंहिंजे नाले बि पुट जे नाले लिखी वञो, धीअ जे नाले लिखी वञो, जेको तव्हांजो हुजे मिट माइट कोई बि पुठियां नामी नी करे वञो, उनखे कतब ईंदा? उनखे ईंदा कतब? हिकिड़ो भाईअ मूंखे हड़ई प्रॉपर्टी ॾेई वियो, हींअर उहा घटि में घटि 60-70 करोड़ जी थी वञे, ईअं न। मकान वकान सभु लिखी ॾेई वियो, उनजो पुटु चई मूंखे मुंहिंजो पीउ तुंहिंजे नाले करे मूंखे सही करे ॾे। मुंहिंजो खणी वञि, तुंहिंजे पीउ जा मुंहिंजा थोरी आहिनि, मां सही करे, मूंखे चए थो सही छो करे ॾी? मुंहिंजा आहियो छा, मुंहिंजे कहिड़े कम जा? मूंखे हुनजी शइ खपे ई न। कोई लिखी वञे त लिखी वञे, मां छा कंदुमि? पंहिंजो कंहिंसां वास्तो न। पर भई आख़िर माण्हू छा कंदो? वीचार करण जी ॻाल्हि आहे। उनखे कमु ईंदा की न ईंदा? उनखे न आया, जंहिंखे नाले करे उनखे कमु न आया। सम्झो जेको मूंखां हुनजो पुटु सही वठी वियो, उनखे कमु अचनि पिया, उनजा बि ईअं ई पिया अथसि। उहो बि कमु आणण वारो आहे कोन, वठी त मूंखां वियो भले, पर उनखे घणा कमु ईंदा? तव्हां वीचार करे ॾिसो, उनखे घणो कमु आयो, उनजा बि ईअं ई पिया आहिनि। न त हलो माण्हू बि ॾेखारिया, माण्हू बि ॾेखारे थो भई ॾिस, ऐं पाण चवंदो भई सची ॻाल्हि आहे। कमु केरु आणींदो? इहो कमु आणण बि हुनजे कम जी ॻाल्हि आहे। पैसो आहे, इहो कमु आणण जे लाइ या गॾु करण जे लाइ हिकिड़ो सुवालु थो पुछां तव्हां खां, भई पैसो तव्हांखे रुपए खां वठी करोड़नि ताईं जेतिरो बि आहे, इहो कमु आणण जे वास्ते आहे या ईअं रखण जे वास्ते आहे? जीअं भई म्यूनिसिपालिटी जो पाणी तव्हांजे घर में ईंदो आहे,
वो पानी तव्हां कदब आणण जे वास्ते पियो, बासण धो, सनान पाणी में कमु आणियो मिसाल, इन लाइ आहे कि टंकी भरी पई हुजे, ख़ाली उन लाइ खोलियो नलका सभु पता बंदि करे छॾियो, पूछ लॻाए छॾियो, छाजे लाइ हूंदो आहे? ऐं पैसो छाजे लाइ हूंदो आहे? पोइ तव्हां कमु आणींदा न आहियो त तव्हांखे बि ॻाल्हि सम्झ में न आई आहे। राजा घर त सम्झ में कोन आहे, तव्हांखे आयो आहे? न आयो आहे, कॾहिं बि न ईंदो, छाकाणि त उहो सम्झ में ॻाल्हि आहे ई कान। इहा ॻाल्हि सम्झण जी ॻाल्हि कोन्हे, इहा करण जी ॻाल्हि आहे। जेको कंदो माना सम्झो, जे न कंदो त न सम्झो, इहा सही सिधी ॻाल्हि आहे। त जग सारो ई झूठो ॼाणी प्रीत न तंहिंसां लाइ, ऐं अर्थ त ॿुधाईंदुमि, पर आऊं बि संसार सां ई प्रीत कंदो आहियां, तव्हां सां ई कंदुमि, प्रेमियुनि सां ई कंदुमि, हा न। मां थोरी चवंदुमि त भई भॻवान सां प्यारु कयां, भॻवान सां प्यारु कोन कंदो आहियां, तव्हां सां करे सघां, भॻवान सां न कयां छो? ऐं तव्हां में भॻवानु आहे उनखे न ॾिसां, तव्हां में कुझु बि हुजे उनखे ॾिसां, हा न। भई तव्हां में प्रेम मूंखे ॾिसणो आहे, पर तव्हां में भॻवानु उहो न ॾिसणो आहे, छा चए? मां छा कंदो आहियां? तव्हांजी ॻाल्हि ख़बर न आहे, तव्हां छा कंदा आहियो मूंखे ख़बर न आहे, पर मुंहिंजो प्रेम तव्हां सां आहे, ठीकु आहे न। तव्हांजे मूंसां प्रेम आहे, उहो प्रेम सां प्रेम रखां थो, भई तव्हां प्रेम मूंसां कयो था या न, मूंसां दिलि लॻायो था या न, हा न। मूंसां प्रेम कयो था, मूंसां प्यारु कयो था, मूंसां तव्हांजी दिलि आहे की न, पर तव्हां में भॻवानु उहो ॾिसंदो आहियां? उहो न ॾिसंदो आहियां, छो न भॻवान सां मुंहिंजो वास्तो कोन्हे। पर बाबा जेकर मां तव्हांजे प्रेम सां, तव्हांजे सिक सां वास्तो रखियुमि त मूंखे बि नरक में डेफिनेट तव्हां थोरी रोके सघंदा, क़ाइदो क़ाइदो आहे, उन क़ाइदे खे केरु रोकण वारो? मूंखे बि नरक में वञिणो पवंदो। साईं टेऊंराम साहिब चयो हिकिड़ो नांग मोह पियो हो न, हुनखे केवलियूं खाइनि पियूं त कंहिं ॿुधाई मरी वियो आहे नांग, अञा चई या चेलाइनी गुरू हुनखे उधार न कई। शिषधन हर हैं पर शोक न हर हैं, सो गुरु घोर नरक में पढ़े। नीति शास्त्र तव्हां लिखियो आहे, शास्त्र संतन महात्मा लिखियो आहे, क़ाइदो पको लिखियो आहे। उन में क़ाइदे में केरु भञ घड़ी हेठि थी सघंदी आहे, मथे न थी सघंदी आहे, थी सघंदी आहे की न थी सघंदी आहे? एतिरे सम्झण खां पोइ बि आऊं कंहिंसां प्यारु कंदुमि, भई तव्हांजी मूंसां दिलि आहे की न आहे, मूंखे इहो ॾिसणो आहे, न कि तव्हां में भॻवानु आहे की न, इहो ॾिसणो आहे। मां छा ॾिसंदो आहियां? तव्हांजी दिलि मूंसां आहे की न, इहो ॾिसंदो आहियां। तव्हां में प्रेम आहे इहो न ॾिसंदो, तव्हां में परमात्मा इहो न ॾिसंदो आहियां। पर हिते लिखियलु छा आहे? जग सारो ई झूठो ॼाणी प्रीत न तंहिंसां लाइ, परम स्नेही प्रभु प्यारो प्रेम तहीं में पाए। मूंखे प्रेम करिणो आहे, तव्हां सां कयां की भॻवान सां कंदुसि त पार थींदुसि, तव्हां सां कंदुसि त पोइ वरी संसार में ईंदुसि, मूंखे वरी संसार में वञिणो आहे। तव्हां सां प्रेम करिणो आहे, भॻवान सां प्रेम करे भॻवान खे छो वणियां? अॼु उबती कथा त ॿुधायो, सुबती न मिले, जेके हरदम हर गुण ॻाए, परमात्मा जा गुण सदाई ॻायो। रमज़ सां राम रिझाए, कंहिं ख़्याल सां पंहिंजे रमज़ सां, कंहिं तरकीब सां उन परमात्मा खे रिझाए। निर्मल नीह निभाए, परमात्मा सां पवित्र नीह इहो तूं निभाए, पोइ त परमात्मा कृपा कंदो। जे एतिरो तूं कंदे त भॻवान बि कृपा कंदे, जे ईअं न कंदे थोरो उबतो कंदे त भॻवान कृपा न कंदो। हा, इन हिकिड़ी ॻाल्हि जो थींदो आहे न, अॼुकल्ह पेपर थींदा आहिनि न, त उन में टिक मार करणी पवंदी आहे, हिन ते हीअं, उहा बि लिखियलु आहिनि भई कंहिं ते करणी आहे, जंहिं ते खपेव टिक मार कयो, उन ते नंबर मिले, हा या न, 100 या 0। भई उन ते हिकु नंबर आहे त हिकु नंबर मिलंदो या 0 मिलंदो, अधु वधि जो सुवालु कान्हे। अॼुकल्ह सभु गुम थी विया। त जेकर भई तव्हां परमात्मा जो भॼन कंदा, परमात्मा सां प्यारु कंदा, त परमात्मा बि तव्हां ते कृपा कंदो। ऐं जे तव्हां परमात्मा सां प्यारु न कंदा, परमात्मा जे ॿिए कंहिं उबते सुबते पासे, उल्टे पुल्टे पासे प्यारु कंदा त भॻवान वरी कृपा, हा या न, हिकिड़ी ॻाल्हि सही सिधी, हुन में वधीक जो सुवालु आहे ई कान। छो? पर तूं संसार सां प्यारु कर, छा चए? संसार जी एॾी लोभ रख, मोह, त उनजो फल छा लिखियलु आहे? उहो बि लिखियलु आहे, लोभ दुनिया जो नरक में नींदे, तंहिंसां ना तो टोड़िजे।